टंडो जाम लग खिसियाना मोरी भरसा कायम थियल किन्नर शाख जे पास में पोरतन जे कच्चन घरन के अचानक बाह वकोड़े वई समूरो सामान सड़ी रख थी अपडेट क्यों पे आवा के टंडो जाम खां जिते एचआरजेडी न्यूज़ जे रिपोर्टर मुनसिफ अहमद तालपुर मुताबिक टंडो जाम लग किन्नर शाख भरसा वेठल पोरतन जे कच्चन घरन के ओच तो बाह लगी वई ॾिसंदे बाह काफ़ी घरन के पंहिंजी लपेट में आणे छॾियो। ॻोठाणा पंहिंजूं जानियूं बचाए घरन खां निकिरी आया बाह जा शोला आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। घरन में पियल अनाज समेत समूरो सामान सड़ी रख थी वियो। जॾहिं फायर ब्रिगेड अमले खे फ़ोन करण बावजूद अमलो न पहुतो ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाह विसाई। मुतासिरनि चूंडियल नुमाइंदनि ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कयो त असांजी मदद कई वञे। वाज़े रहे मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहे जॾहिं बाह जो कारण मालूम थी न सघियो आहे। एचआरजेडी न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एचआरजेडी न्यूज़।